एहसास है मगर वस कोने। हिकिड़ो वस है जे इजाज़त ॾियो त मां पंहिंजो पखो बि बंदि कराए छॾियां, एतिरो कराए सघां थो मां। तव्हां सां गॾु थी करे दुख सुख में हलण जे लाइ तयारु आहियां, छो त फ़क़ीर आहियूं सॼण साईं जा। इंशा अल्लाह ताला अल्लाह ताला भलाई फरमाईंदो। कोशिशि कंदासीं त मुनासिब टाइम जे अंदरि तव्हांखे फारिग कयूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हक़ हम्दिही वस्सलातु वस्सलामु अला मल्ला नबिय्य मिन बअदी सय्यिदना व मौलाना मुहम्मदनिल मुस्तफा व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। दोस्त का दुला थो मुँह बमाराए खासन खलीलन के थो सख्तियों सहाए। अल्लाहु समद बेनियाज सा करे जा चाहे पर उन मंझ भी आहे का उनी गाल असरार जी। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी टाइम खां प्रोग्राम हली रहियो आहे। तव्हांजे साम्हूं हिकु अज़ीम ऐं जय्यद आलिम हज़रत अल्लामा मौलाना साईं मुनवर हुसैन चांग साहब
जवान मुड़स हन, आलमी दीन हन, मुझे मुर्शिदन जे निगाहुन में खास तरह ते नवाज़िल हन। सुबह शाम दीदार पिया कन, असां त पखियुनि वांगुरु सिकंदा ईंदा हूं, पोइ जॾहिं दीदारो थिए वरी मोटी वेंदा हूं। हे ख़ुश नसीब आहिनि जिन खे अल्लाह ताला उन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ समुंड जे विच में छोलनि में नसीब कयो आहे, जेके सुबुह शाम मोती पिया मेड़ींदा हन। ख़िताब उन्हनि करे छॾियो, उन खां बाद में ख़िताब जी ज़रूरत नाहे, पर जेके चंद घड़ियूं आजिज़ वेठो महसूस कयुमि त साईं मोहब्बत इमाम आली मक़ाम ऐं आले रसूल ते ॻाल्हायो आहे, ऐं उन जो जेको मुआवज़ो मिलंदो उहो बि साईं तव्हांखे ॿुधायो त आले रसूल सां प्यार छो कबो आहे ऐं उन जो मुआवज़ो अल्लाह ताला कहिड़ी सूरत में ॾींदो आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान तव्हां ॿुधा। आजिज़ चाहे थो त थोरो इन खां हटां, थोरो इन खां हटी करे तव्हांखे इन पासे वठी हलां, माहौल बहराड़ी जो आहे, पर थोरो अॼु ज़हननि ते ज़्यादा ज़ोर ॾिजो। इन लाइन ते वठी थो हलां त अल्लाह तबारक व तआला जे कुदरत में को बि हादिसाती कम कोन थींदो आहे। अल्लाह जे कुदरत में कॾहिं बि ॻाल्हाए मूं सां ॻाल्हाइणो पवंदो, कॾहिं बि हादिसो कोन थींदो आहे। हादिसो छा खे चइबो आहे? जेको अचानक कम थी वञे जंहिंजी ख़बर न हुजे। अल्लाह जे कुदरत में को बि हादिसो कॾहिं बि कोन थींदो आहे। अल्लाह बेनियाज़ आहे, ख़ुदा ताक़तवर आहे, ख़ुदा ख़ालिक आहे, ख़ुदा मालिक आहे। उहो मालिक बसि एतिरो चाहींदो आहे, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। देर इहा थी पवंदो आहे, ख़ुदा जा ॾियो बसि एतिरी देर आहे। हाणे पहिरीं इहो अक़ीदो सम्झो ऐं पको। अदा पाणी वारा वेह न ॾिड़ा घड़ी खनि वेह बसि। तवजह कयो, इंशाअल्लाह टाइम थोरो वठिबो तव्हांजो। पहिरीं इहा ॻाल्हि पकी ज़हन में रखो त अल्लाह जे कुदरत में जेकी कुझु थींदो आहे उहो अचानक न थींदो आहे। ख़ुदा जो पंहिंजे कुदरत सां उहो तय थियल हूंदो आहे। ये आहे दिल मञे थी, ठीकु आहे। हाणे अल्लाह जे कुदरत में जॾहिं हादिसो न हूंदो आहे त हिकिड़े मिंट लाइ सोचो त अल्लाह जे कुदरत जा जेके राज़ आहिनि उहे अल्लाह जे मखलूक ताईं पुॼाईंदो केरु आहे? चओ अल्लाह जो नबी। चओ, छो त टाइम थोरो आहे जो मां तव्हांखां ॿ मिंट बीहारियां। अल्लाह जे कुदरत में हादिसो त कोन थींदो आहे, पर जेको अल्लाह जे कुदरत में मुआमिलो तय थी चुको आहे त हीअं करिणो आहे ऐं हीअं थियणो आहे, त उन मुआमिले खे हिन मखलूक ख़ुदा ताईं, ज़मीन ते रहंदड़नि ताईं, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जिन्नो इंसाननि ताईं पहुचाइण वारो, ॿुधाइण वारो मुंहिंजा दोस्त केरु आहे? चओ अल्लाह जो ॻाल्हि केरु आहे? अल्लाह जो नबी। हाणे साबित थियो फ़कीर ओबासी न ॾे, बसि ॿ टे मिंट ओबासी न ॾे। ओबासी ॾियणो माना इहो साबित थो थिए त जिस्मानी तौर ते वेठा हो, रूह किथे ॿिए हंधा। ईअं न कयो। जेको थकिजी पियो हुजे उनखे इजाज़त। हाणे आयो हां हेतिरो पंधु करे त कुझु घड़ियूं त राज पर ॻाल्हाईंदुसि। तवजह कयो, तवजह कयो। अल्लाह जे कुदरत में हादिसो न थींदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत में मामलात तय फरमाए छॾींदो आहे, लेकिन तय त अल्लाह पंहिंजे कुदरत में कया। अल्लाह आलिमुल ग़ैब आहे, ख़ुदा वाहिदुल क़हार आहे, ख़ुदा लामकान खां अलाए काथे रहण वारो आहे, कंहिंखे काई ख़बर कान्हे का। लेकिन उन जे कुदरत में जेके मामलात तय थींदा आहिनि, तय त थींदा आहिनि, पर ज़मीन वारनि खे ॿुधाइण वारो केरु आहे? तव्हां सां चओ त असांजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं इन ॻाल्हि जे मथां यकीन थी वियो त अल्लाह जे कुदरत जा मामला असां ताईं पहुचण वारी ज़ाते नबी आहे, त पोइ इते बि यकीन करणो पवंदो त जे अल्लाह जे कुदरत में हादिसे जी गुंजाइश नाहे त ज़ुबाने मुस्तफ़ा में बि हादिसे जी गुंजाइश नाहे। इन ॻाल्हि खे वरी दोहरायां, चङी तरह सम्झो। जियां अल्लाह जे कुदरत में हादिसे जी गुंजाइश नाहे, त ईअं ज़ुबाने मुस्तफ़ा में बि हादिसे जी गुंजाइश नाहे। छो नाहे? त कुदरत त ख़ुदा जी आहे, मामिलो त ख़ुदा जो आहे,
हुकुम त अल्लाह जो आ, लेकिन ओ खुदा जा बाना ज़मीन ते रही करे मुझे महबूब मुस्तफ़ा जे शान में सोचण वारा ऐं पंहिंजे अकुल खे हलाइण वारा, कुछ भी अकुल हलाइण जी तोखे ज़रूरत कोन्हे का। इन हिकिड़ो जुमलो तुंहिंजे लाइ काफ़ी आ, जे मुंहिंजो मुस्तफ़ा न हुजे हां त खुदा जा राज़ तोखे केरु ॿुधाए हा। नारे रिसाला अज़मत मुस्तफा। जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा थोड़ो भला वधण दे, जेकॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा न हुजे हां त अबू बकर सिद्दीक़ खे जन्नत जी बिशारत केरु ॾे? जवाब ॾे। अॼु उन जो नालो वठण वारो केरु हुजे हां? जवाब ॾे न मूंखे। उमर फारूक खे जन्नत जी बिशारत केरु ॾे हां? जन्नत त खुदा जी आ, कबूल त खुदा कयो, पर उन्हनि खे ॿुधाए केरु हां? अॼु तूं असां जेको अज़मत साहबा जा नारा था हणूं, कीअं हणूं हां? अॼु तोखे केरु ॿुधाए हां त आले रसूल सां प्यार कंदे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां गॾु जन्नत में हुजे? केरु ॿुधाए हां? ॿुधाए जन्नत कंहिंजी आहे? चओ ख़ुदा जी। जन्नत जो ख़ालिक केरु आहे? चओ अल्लाह ख़ालिक आहे। पोइ मुंहिंजा दोस्त, जीअं अल्लाह जे कुदरत में हादिसो नाहे, ईअं ज़ुबान मुस्तफ़ा में बेहादिसे जी गुंजाइश कोन्हे का। छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयु यूहा। खुदा फरमाइंदो आहे, ज़ुबान मुस्तफ़ा हिली ॿुधाईंदी आहे। कलाम खुदा जो हूंदो आहे, ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे। कलाम खुदा जो हूंदो आहे, ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे। फ़ैसिलो खुदा जो हूंदो आहे, अमली सूरत मुंहिंजे मुस्तफ़ा जी हूंदी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा खां सवा काइनात खे केरु ॿुधाए हां त मुंहिंजे रब हीअं चयो आहे? हिकिड़े मिंट लाइ तोखे अञा यू टर्न ॾेई फेरायां। अल्लाह क़ुरान में चई छॾियो त अक़ीमुस सलात, निमाज़ क़ाइम कयो। ॾेखे रब चयो आहे त टे पहिरीअ में 4 फ़र्ज़ पढ़ो, ॿिए पहिरीअ में 4 फ़र्ज़ पढ़ो, मग़रिब में 3 फ़र्ज़ पढ़ो, फज्र में 2 फ़र्ज़ पढ़ो, इशा में 4 फ़र्ज़ पढ़ो। टीह पारा कुरान जा खोले ॾिस, किथे लिखियल आहे? जॾहिं लिखियल कोन्हे त मां तोखां सवाल करे सघां थो त क़ुरान त पियो आहे, हुकुम त ख़ुदा ॾिनो निमाज़ क़ाइम कयो, लेकिन क़ाइम कंदे कीअं? त तुंहिंजो अकुल, तुंहिंजो दिल, तुंहिंजो दिमाग़ फौरन ख़ुदा खां हटी करे ज़ाते मुस्तफ़ा ॾे वेंदो। त हुकुम त ख़ुदा जो आहे, हाणे कयूं कीअं? न की हेॾे निहारी, छो त ख़ुदा ॾिसण वारी शइ त कोन्हे का, ख़ुदा महसूस करण वारी शइ त कोन्हे, ख़ुदा चखण वारी शइ त कान्हे। तो काॾे बि न ॾिसंदे, हाणे हुकुम त ख़ुदा जो थियो आहे, अमल करिणो आहे। अमल करण जे लाइ काॾे ॾिसंदे चओ सिधो सऊं दरे मुस्तफ़ा ॾे निहारींदुसि त मुंहिंजो मुस्तफ़ा कीअं थो करे। मग़रिब जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे, इशा जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे, फज्र जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे। यानी जेको मुंहिंजो मुस्तफ़ा करे थो, अमली सूरत मुस्तफ़ा जी, हक़ीक़त में हुकुम ख़ुदा जो। ॻाल्हि सम्झ में अचे वई त ज़ाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेका आहे, अल्लाह जे हुकुमनि जी अमली तस्वीर आहे। छा है? अल्लाह जे हुकुमनि जी, ख़ुदा जे कानून जी। छो त नबी ऐं आम इंसान में बेशक नबी आहे त इंसान, इन में त शक न आहे, लेकिन नबी ऐं आम इंसान में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। ख़ुदा तोखे सम्झ ॾे सम्झी वञी, जेको नबी हूंदो आहे उहो ख़ुदा सां कलाम कंदो आहे, ख़लास। जेको नबी हूंदो आहे उहो ॻाल्हि जेको नबी हूंदो आहे उहो ख़ुदा सां कलाम कंदो आहे। हाणे मर्ज़ी उन ख़ुदा जी आहे, जबल तूर ते घुराए कलाम करे तॾहिं बि उन जी मर्ज़ी, पर्दे जे पोयां कलाम करे तॾहिं बि उन जी मर्ज़ी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं अर्शन खां मथे घुराए वन बाए वन मुलाक़ात करे तॾहिं बि, ॻाल्हि सम्झ में अचे वई? इहा कंहिंजी मर्ज़ी आहे? मर्ज़ी मुंहिंजे अल्लाह जी, ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह। पोइ तूं पंहिंजे हाव खे मुफ़्त में न साड़, मुस्लमान ॾाहो थी। हाणे इहे ॿ शयूं ॻाल्हियूं सम्झी में अचे वयूं। छो त मां सॼो जेको ॻाल्हाईंदुसि उन ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदुमि। ॾियण वारो केरु आहे? जंहिंजे कुदरत में को बि हादिसो कोन थींदो आहे। जेको कुझु अल्लाह ॾींदो आहे, जेको कुझु ख़ुदा फरमाईंदो आहे, भला जेको कुझु ख़ुदा चाहींदो आहे, उनखे अमली जामो ज़मीन जे तख़्ते ते पहिराइण वारो केरु आहे? चो सुहिणो नबी। ॻाल्हि जो केरु आहे? सुहिणो नबी। हाणे सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे, याने हाणे मां हाणे तो पंहिंजे असुल रूट ते चढ़ां ऐं तुंहिंजे ज़हन खे पाण ॾे हाज़िर कयां। छो त पहिरीं तोखे तो बेस मज़बूत कयुमि त तोखे ख़बर पवे त नबी आहे छा, नबी जी ताक़त छा आहे, नबी जो कलाम छा आहे, नबी जो कमाल छा आहे।
तोखे समझ में अचे वियो। हाणे मां क़ुरान करीम जी हिकु आयत करीमा थो कयां, ॾियारींदो हल। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह ताला खरीदारी कंदो आहे। केरु कंदो आहे खरीदारी? ॻाल्हाए। अल्लाह ताला खरीदारी कंदो आहे। कंहिंखां कंदो आहे? चओ इंसाननि खां। कंहिंखां कंदो आहे खरीदारी? अल्लाह कंदो आहे। इंसाननि खां कंदो आहे? ॿुधायो। खरीदारी अल्लाह करे रहियो आहे। ॿुधाए ज़ुबान मुस्तफ़ा रही आहे। जेकॾहिं तुंहिंजे ख़्याल अचे त इहो त मूंखे क़ुरान ॿुधायो आहे, त वरी सजण साईं जो ग़ुलाम सवाल कंदो त जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो त कुझु ॿियो न आहे, उहो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आहे। जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आहे। ज़ुबान मुस्तफ़ा ॿुधायो त मुंहिंजो रब थो फरमाए, महबूबा मां खरीदार बणजणु चाहियां थो, मां खरीदारी करणु चाहियां थो। मौला किथां खरीदारी कंदे? अल्लाह चए थो पंहिंजे मखलूक मां करणु थो चाहियां। हिंदू बि अल्लाह जा, मुशरिक बि अल्लाह जा, मजूसी बि अल्लाह जा, मुर्तद बि अल्लाह जा, मुनाफ़िक बि अल्लाह जा, मुस्लमान बि अल्लाह जा, मोमिन बि अल्लाह जा। सभिनी खे कंहिं पैदा कयो आहे? चओ हिकु अल्लाह। सभिनी खे रोज़ी केर थो ॾे? चओ हिकु अल्लाह। सभिनी खे इज़त केर थो ॾे? चओ हिकु अल्लाह। औलाद माल दौलत केर थो ॾे? चओ हिकु अल्लाह। सभु कुझु ॾियण वारो आहे, सभिनी खे ॾियण वारो आहे। पर मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आहे, जॾहिं मां अल्लाह जी ज़ात जॾहिं सौदे करण ते ईंदो आहियां त मखलूक त मुंहिंजी आहे, पैदा त मूं कयो आहे, सभिनी खे ॾियां त मां थो, पर सौदो सभिनी सां न कंदो आहियां। सौदो उन्हनि सां कंदो आहियां, सौदो उन्हनि सां कंदो आहियां जिन खे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे दामन में क़बूल करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। तवज्जह कजा। सौदो केर थो करे? चओ अल्लाह। ॻाल्हाए केर थो करे? खरीदारी केर थो करे? तुंहिंजे हालाणी शहर जे अंदरि बि वापारी त खोड़ हूंदा। हिकिड़ा मिड़ई वापारी फुटी पाणीअ वारी बि ॾे, मिटीअ वारी बि ॾे, वारीअ वारी बि ॾे, मिड़ई पैसा ठाहिणा आहिनि। पर जेको भलो वापारी हूंदो चवंदो न न A1 जी फुटी खपे, पैसा बि A1 जा खण। ईअं हूंदो आहे या न? पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो दरमियान में कंहिंखे छॾींदो आहे। चओ जेको एतमाद वारो माण्हू हूंदो आहे उनखे चवंदो आहे त जांच करे आहे, जेका A1 हुजे उहा वठी आहे। राज़ी थियण तुंहिंजो कमु आहे, पैसा ॾियणु। ॻाल्हि पैसा ॾियणु। मुस्लमान गौर कर, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, मां अल्लाह खरीदारी करे रहियो आहियां। लेकिन खरीदारी कंहिंखों करे रहियो आहियां? अल्लाह फरमायो मिनल मुमिनीन। यहूदन सां खरीदारी मुंहिंजी न आहे, मुर्तदन सां खरीदारी मुंहिंजी न आहे, मजूसन सां खरीदारी मुंहिंजी न आहे, सिर्फ़ु नाले वारनि मुस्लमाननि सां खरीदारी मुंहिंजी न आहे, निमाज़ रुॻी पढ़ण वारनि सां खरीदारी मुंहिंजी न आहे। बेनियाज़ रब न रोज़े जी शर्त लॻाई, न निमाज़ जी शर्त लॻाई, अल्लाह जे ज़ात शर्त लॻाई त छा जी लॻाई? चओ ईमान जी लॻाई। छा जी शर्त लॻाई? ॻाल्हि आहे ईमान जी लॻाई। ईमान छा है? हिकिड़ो मिंट लाइ क़ुरान करीम ॾे हलऊं। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ईमान वारनि जी निशानी बयान कंदे फरमायो, अन नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिन जी निशानी इहा आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो आहे। मोमिन जी निशानी छा आहे? जवाब ॾे। महबूब मुस्तफ़ा जे ज़ात खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो आहे। उन जे तमामु अज़वाज मुतहरात खे पंहिंजी अमड़ सॾींदो आहे। या कंहिंजी निशानी आहे? ॻाल्हि कंहिंजी निशानी आहे? पोइ चए थो रब चए थो सौदो बि इन सां कंदुसि, सौदो भी इन सां कंदुसि। कंहिंसां? जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे जान खां वधीक प्यारो समझे, उन सां सौदो न कंदुसि। जेको चवे त महबूब मूं जहिड़ो आहे, मूं वांगुरु खाए थो, मूं वांगुरु पीए थो, मूं वांगुरु ॾिसे थो, मूं वांगुरु हले थो, न न, रब चवे थो सौदो अदब वारे सां आहे। ओ मुस्लमान सोच, इन काइनात जे अंदरि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा के फरमायो, या अली अंत अकी फ़िद दुनिया वल आखिरा।
ऐ अदा अली तू मुझो भा आहीं दुनिया में भी आखिरत में भी। मुझे मुस्तफ़ा करीम अली सुने के भा सजो, लेकिन पूरी कायनात जा किताब खोल, दुनिया जी तारीख़ खोल, कदे भी मुझे अली ये सदको न कयो त अदा मोहम्मद। जॾहिं भी सदके चे या रसूल अल्लाह फिदा का अब्बी व उम्मी, ओ मुझा महबूब मुस्तफ़ा अली जो अब्बो भी तो ता कुर्बान त अली जी अम्मा भी तो ता कुर्बान हुजे। मुझे महबूब चवे अदा, अली चवे या रसूल अल्लाह मुझो अब्बो अम्मा तो ता कुर्बान हुजे। इहो ही सबबा, गौर सा जुमलो बुध जा, इहो ही सबबा जो जिथे अली आ उते वली आ, जिथे अली आ उते वरी वरी जो जिथे अली आ उते वली आ, जिथे वली आ उते अली आ, जिथे अली ना है उते वली ना है, जिथे वली ना है उते अली ना है। सजी दुनिया के वनी गोल। मां सजन साईं जो फकीर हां, जुमला सरसरी ॻाल्हाईंदो थो वञा। वनी इन के मुंहिंजा दोस्त अज़ीज खोल जा पंहिंजो पाण। जिते बि अली अली ना है उते वली ना है, वनी गोल। ऐं जिथे वली ना है उते पक अली अली ना है, वनी गोल। त मां अर्ज पे कयो त अदब जो मकाम इहो आहे। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह खरीदारी कई आहे, कंहिंजी मोमिनन जी खरीदारी कई आहे। मोमिनन के खरीद करे मां अल्लाह छा खरीद कयो आहे? अनफुसहुम व अमवालहुम, उन्हनि जूं पहिरीं जानियूं खरीद कयूं अथमि, उन्हनि जा माल खरीद कया अथमि, जानियूं बि खरीद कयईं, माल बि खरीद कयईं। मौला मुआवज़ो छा ॾिनई? चए थो बि अन लहुमुल जन्नत, जन्नत जे एवज़ जन्नत उन्हनि खे ॾेई छॾी अथमि। हिकिड़े मिंट जे लाइ गौर कजां। अल्लाह चयो जंहिंजी जान ख़रीद कयमि, जंहिंजो माल ख़रीद कयमि, उनखे मां अल्लाह जन्नत ॾेई छॾी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ख़ुदा चयो मूं जन्नत ॾेई छॾी, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ख़ुदा त रुॻी ईअं चयो मूं जन्नत ॾेई छॾी कंहिंजी मोमिन खे जंहिंजी जान ऐं माल ख़रीद कयमि। मुंहिंजे मदीने जे मीर ऐलान कयो अबू बकर तूं जन्नती, उमर तूं जन्नती, उस्मान तूं जन्नती, अली तूं जन्नती, तलहा ज़ुबैर तूं जन्नती। 10 सहाबा के मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾिनी। लेकिन अहम जुमलो पियो चवां, 10 सहाबिन खे त जन्नत मिली, दिमाग़ बि कम कयो। उहे 10 सहाबी हन जन जानियूं बि कुर्बान कयूं, माल बि कुर्बान कया, बच्चा भी कुर्बान कया, दौलतूं भी कुर्बान कयूं, नमाज़ूं भी पढ़ियूं, रोज़ा भी रखिया, हज भी कया, कुर्बानियूं भी ॾिनियूं, जंग जे मैदान में भी हलिया, दुख भी ॾिठऊं, सुख भी ॾिठऊं। मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत ॾिनी, जन्नत जो ऐलान कयो। छो ऐलान कयो? तूं चओ त रज़ा ख़ुदा जी हुई तॾहिं ऐलान थियो। चओ चओ कंहिंजी रज़ा हुई? ख़ुदा जी रज़ा हुई तॾहिं ऐलान थियो। इन जुमले ते पक्को भी करे हाणे सजण साईं जे फ़क़ीर खे जवाब ॾे, जन खे अशर मुबशर चयो थो वञे, उन्हनि खे जन्नत जूं टिकेटूं मिलियूं, हक़ आहे, उन्हनि जो हक़ आहे, जानियूं बचा कुर्बान कयूं। लेकिन हिकिड़े मिंट ॾे त निहार, मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन, मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन जे मथां अञा निमाज़ बि फ़र्ज़ न थी आहे, अञा रोज़ो बि फ़र्ज़ न थियो आहे, अञा हज बि फ़र्ज़ न थियो आहे। इस्लाम जे रुकननि मां अञा कोई रुकन फ़र्ज़ बि कोन थियो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा चवे थो सय्यदा शबाब अहलल जन्नतल हसन वल हुसैन। नारे तकबीर, नारे रिसाला, अज़मत नारे रिसालत की, अज़मत हुसैन। जुमलो वॾो चयो तुम सोच जा। माहौल बहराड़ी जो बल्कि मां तोखे सोचाइण थो चाहियां, छो त दोस्त ॾिसो हर साल हिते सालनि खां जलसो थो पिए थिए। अमीर उमर खे जन्नत जी बिशारत मिली, हुन जान कुर्बान कई, बच्चा कुर्बान कया, हक़ आहे। उस्मान गनी खे जन्नत जी बिशारत मिली, जान कुर्बान कई, बच्चा कुर्बान कया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मिली, जान कुर्बान कई, बच्चा कुर्बान कया। शेर खुदा खे मिली, उन भी मुंहिंजा दोस्त वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं शेर खुदा। लेकिन इमाम हसन ऐं हुसैन अञा त मासूम नंढड़ा आहिनि, अञा त निमाज़ भी फ़र्ज़ कान थी आहे, अञा त रोज़ो भी फ़र्ज़ कोन थियो आहे, अञा त हज भी फ़र्ज़ कोन थियो आहे। उन्हनि खे रुॻी जन्नत न मिली आहे, जन जानियूं कुर्बान कयूं, माल कुर्बान कया, नमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, उन्हनि खे फ़क़ति जन्नत मिली आहे। जंहिं कुझु भी न कयो उन्हनि खे जन्नत जी सरदारी मिली आहे। दिमाग़ घुमी वियो, जे दिमाग़ में ॻाल्हाई त हे त नाइंसाफ़ी आहे, त ईमान वियो। ऐं जे दिमाग़ चयो त आहे त इंसाफ़, पर कीअं? त पोइ दिमाग़ खे मजबूर करे चओ त जेको मालिक हूंदो आहे उन जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणेसि जेतिरो ॾेई छॾे। जेको मालिक हूंदो आहे
उन्हें जी मर्ज़ी आहे। अञा वधाए जुमिलो चवां, जेको मालिक हूंदो आहे दोस्त खे तोहफ़ो ॾींदो आहे। दोस्त खे ॻाल्हि दोस्त खे हिन इलाइक़े जो जेकॾहिं 1000 एकड़ जो ज़मीनदार आहे, दिलि चवेसि थी दोस्त खे, चवे थो हीउ 88 बनीअ जो ॾिनो मई पुराणो दोस्त हुई, हे 88 ॾिनो मई पुराणो दोस्त हुई, पर 100 एकड़ त दोस्तनि खे विरहाए ॾेई छॾियईं, पर 900 एकड़नि जो मालिक केरु आहे? चओ जेको उन जो वारिस आहे, उहो ई त 900 एकड़ जो वॾो हुजे या नंढो हुजे, ॻाल्हि वॾो हुजे या पाकिस्तान जो कानून भी हुआ, दीन जो कानून भी हुआ, इस्लाम जो कानून भी हुआ, त जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे उन जो वारिस उहो हूंदो आहे जेको उन जो खून हूंदो आहे। त हसन ऐं हुसैन केरु आहिनि? जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे कुल्हनि जा सवार आहिनि। हिकिड़ो त इहो दलील ॾिनो मई त जन्नत मुस्तफ़ा जी आहे, बनाई खुदाई आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾे छॾे। लेकिन हिते अञा हिकिड़ो सुवाल ॿियो बि थिए थो, थोरो जेकर इश्क में मथे हलंदे त अकुल तो जो कमु कंदो त इहा नई ॻाल्हि कान्हे का, खुदा अॻ में बि करे चुको आहे। जन 6 करोड़ साल इबादत कई मुंहिंजे बेनियाज़ रब, जॾहिं आदम खे पैदा कयो अञा आदम सजदो ई कोन कयो हो, रब सभिनी खे चयो त हिन खे सजदो कयो। जंहिं पाण अञा सजदो ई कोन कयो, सजदे कंदड़नि खे हुकुम थियो त हिन खे सजदो कयो। राज़ कहिड़ो आहे? चो राज़ पाण पियो ॼाणे, इन राज़ खे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा हसन हुसैन जाॾो खोले ॾेखारियो। ओ अकुल वारो सोचजो, अल्लाह जे ज़ात उनखे सजदो करायो फरिश्तनि खां जेके सजदा रेज़ हुया, सजदो उनखे कयूं जंहिं अञा सजदो ई कोन कयो हो। मां मुस्तफ़ा जे फ़ैसिले ॾे निहारियो, जानियूं माल कुर्बान कया। रब क़ुरान में चयो जन्नती, मां उन्हनि खे जन्नत जी टिकट ॾेई छॾी आहे, मगर वारिसी उन्हनि खे ॾिनी आहे जन जे मथां अञा दीन जा मामलात फर्ज़ ई कोन्हनि खे अॻे ई वारिसी उन्हनि जे हाले थी वई आहे। केॾो न कीमती आहे हुसैन, ॻाल्हि केॾो न, ॻाल्हि केॾो न कीमती आहे मुंहिंजो सुहिणो हुसैन। जेकॾहिं अञा अॻिते वधां त मूंखे अञा बि अॻिते वधण ॾे, पर हिकु दफ़ो थोरो अञा वरी पोइ हिते थो मोटां। तूं दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये राज समझ में आसान भी आहिनि, ॾुखिया भी आहिनि। इश्क जी मंज़िल जेका आहे सवली बि ॾाढी आहे पर ॾुखी बि ॾाढी आहे, वेझी बि ॾाढी आहे पर परे बि ॾाढी आहे। जे समझ में नथो अचई न त तुंहिंजो ॾोह नाहे, तूं पक समझ त कंहिं अलाह वारे जे आॾो गोॾा भञी अञा कोन वेठो है। खुदा जी जाती जाने, सच तो चवां, छो तो अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है, इश्क और मोहब्बत की में हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। मुझा दोस्त अजीज, जेकॾहिं समझ में ॻाल्हि नथी अचई त पंहिंजे पाण ते घणो ज़ोर ॾेई प्रेशराइज़ पाण खे न कर, मथां ब्लड प्रेशर हाई थी वञे, चुप चुपात में वञी कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जाॾो गोॾड़ा भञी वञी 8 ॾींहं पंहिंजे पाण जे मए खे मारे करे। छो त जॾहिं ककड़ो ज़मीन में पोखींदो हुई, जॾहिं ककड़ो ज़मीन में पोखींदो हुई, गौच तॾहिं निकिरंदो आहे जॾहिं ककड़े जी मथियूं सॼी खल सड़ंदी आहे, पोइ गौच निकिरंदो आहे। जवाब ॾे हा या न? जंहिं ककड़े जो मथां मुंहिंजा दोस्त बाडी यानी उन जी खल सलामत हूंदी आहे, उन मां कॾहिं बि गौच गाला गाला बहराड़ी वेठो हुन मां गौच निकिरंदो आहे? कॾहिं न निकिरंदो। उहो ककड़ो ई पियो हूंदो, चइबो त हिन में अंदरि कुझु आहे ई कोन कयो, मथो रुॻी खल ते ॿधल आहे। हा हा जो गौच निकिरंदो ज़रूर आहे, लेकिन उन मां निकिरंदो आहे जंहिंजी पहिरीं खल सड़ंदी आहे। जेकॾहिं तूं चवीं त हलवा बि खावां, खावां बि जाम, हुजां बि हीअं ऐं आशिक बि हुजां, ईअं कोन थींदो मुंहिंजा यार, ईअं कोन थींदो। पहिरीं हिन खल खे साड़णो पवंदो, खल ककड़े जी मथी सड़ंदी आहे, तोखे पंहिंजी अना ख़तम करणी पवंदी, तोखे नफ्स जी गुलामी खत्म करनी पवंदी। कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे साम्हूं गोॾा भञी वेह, फ़ैसिलो करे ॾिस, सौदो करे ॾिस। हिकिड़े महीने जे लाइ भला चिलो बि त कटींदो ही न 40 ॾींहं जो, तूं 40 जे बजाए 30 ॾींहं कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे निगाह जे हेठो वेह, पोइ तोखे ख़बर पवंदी त क़ुरान अॻे बि पढ़ंदो हुउसि, क़ुरान हाणे बि पढ़ां थो, क़ुरान अॻे बि ॿुधंदो हुउसि, हाणे बि ॿुधां थो। ख़बर पवंदी त हा क़ुरान साॻियो आहे, मगर नज़र नज़र जो कमाल अलॻि अलॻि।
अजीज दोस्तों, ॻाल्हि समझ में आई या ना आई? क़ुरान करीम जी आयत तिलावत कयमि, थोरो उनखे खोलिया, थोरो खोलिया। मां अॼु सरसरी तो मथां ॻाल्हायां, छो त साईं मौलाना मुनवर साहब जे मथां तकीर करण का आसान ॻाल्हि कान्हे का, पर हुकुम आहे दोस्त आहिनि असांजा, उन्हनि चयो आहे बसि पोइ मिड़ई तव्हां जाॾो ॿ ॻाल्हियूं कयूं था। अल्लाह फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। अल्लाह जे ज़ात फरमायो जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया वया, क़त्ल कया वया, जेके नालो रब को न वरतो त अबू बकर या उमर, हसन या हुसैन, तलहा या कंहिंजो बि रब नालो को न वरतो, अल्लाह कंबाइन जुमलो इस्तेमाल कयो हिकमत वारो आहे त जेके बि मां अल्लाह जे राह में क़त्ल कया वञनि था, शहीद कया वञनि था, उन्हनि खे छा न चओ, मोल न चओ, चओ तन पर वला तहसबन्नल्लज़ीन, चवण त परे जी ॻाल्हि आहे, पर दिमाग़ में ख़याल बि न आणजो त ही मोल, दिमाग में सोच के अचण भी न दिजो त ही मोल हन। खबरदार थिजो। अर्ज कयोसी मुझा मौला अखिन सां ॾिसियो वेठा हूं, गलो कपियो पियो आ, सिर मुबारक नेज़े ते आ, धड़ मुबारक ते अमरो बिन सद पलीत कुत्ते घोड़ा डोड़ाए छॾिया हन। ओ मुझा करीम रब अखिन सां ॾे अमीर हमज़ा जानीअ जे जिस्म जा टुकड़ा अलग लगा पिया हन। ओ मुझा मौला अखिन सां ॾिठो थऊं त तुंहिंजे महबूब जे ग़ुलामन आशिकन जो जॾहिं तुंहिंजे राह में कुर्बानियूं ॾिनियूं थन, ब्लड जो सिस्टम बंद थी चुको आ, ॻाल्हाइण ॿोल्हाइण बंद थी चुको आ, जिस सिस्टम जो मुतहरक खत्म थी चुको आ। मौला पोइ बि चवीं थो त मुअल न चओ, मुअल न चऊं त भला छा चऊं। मौला झली थो त सोचो बि न, सोचण छॾे था ॾियूं, भला आख़िर सां छा सोचूं। अल्लाह फरमायो हिकिड़ो ई जुमिलो सोचो त अहिया, जेके मुंहिंजे लाइ कुर्बान थिया, मां ख़ुदा उन्हनि खे कॾहिं बि मरण कोन ॾींदो। जेके मुंहिंजे लाइ कुर्बान थिया उन्हनि खे मां ख़ुदा मरण कोन ॾींदो हां, उन्हनि खे मां अल्लाह अबदी ज़िंदगी अता फरमाए छॾींदो हां। कहिड़ी ज़िंदगी आहे? हिकिड़े मिंट जे लाइ थोरो पंहिंजो वुज़ू बि मज़बूत कजां, दिलि जा नट बि थोड़ा टाइट कजां। मतां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे एंजियोग्राफी कराइणी पइजी वञे, हिकिड़े मिंट जे लाइ सोच। अल्लाह फरमायो ज़िंदगी त ॾींदो हां, हयाती त ॾींदो हां, अबदी ज़िंदगी त ॾींदो हां। कहिड़ी ॾींदो हां? इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह ईअं क़ुरान में कोन चयो ज़िंदगी त ॾींदो हां पर उहे खाईंदा पीअंदा क़बर में हन। रब ईअं कोन चयो, रब ईअं कोन चयो त ज़िंदगी त ॾिनी थमान पर खाईंदा पीअंदा ज़मीन ते हन। ईअं बि रब कोन चयो। अल्लाह ईअं बि कोन चयो त पंहिंजे घर में खाईंदा पीअंदा हन। अल्लाह ईअं बि कोन चयो त आसमान ते खाईंदा पीअंदा हन। चाचा उबासी न ॾे। अल्लाह ईअं बि कोन चयो त अर्श खां मथे खाईंदा पीअंदा हन। बेनियाज़ रब फरमायो जन खे अबदी ज़िंदगी ॾेई छॾी अथमि, जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान थिया उहे खाईंदा आहिनि। किथे खाईंदा आहिनि? इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि खाईंदा आहिनि। किथे खाईंदा आहिनि? जवाब ॾे। कुरान जे आयत जो तर्जुमो जवाब न ॾींदे त ख़ुदा पुछंदी किथे खाईंदा आहिनि? इंद रब्बिहिम, पंहिंजे रब। असां सुन्नी 1.5 लख रुपया ख़र्च कंदासीं पर जे थोड़ो इहो नाटक साटक न थिए त कमु कोन थींदो। तेल कोन्हे? अल्लाहु अकबर, हेॾो वॾो प्रोग्राम आहे, पेट्रोल कोन्हे। लाइट अचे वई, थोड़ो घणो त शैतानगिरी हलंदी न। शैतान त शैतान आहे, उनखे त कुझु पावर आहे न। हेॾे तवजह कयो। अर्ज़ पे कयो मुंहिंजा दो, मां बि घुमाए थो वठां। अधु कलाक थियो, बाक़ी अधु कलाक घुमाए थो वठां। तव्हांखे घणी तकलीफ़ न ॾींदासीं। स्पीड मां निकिरे हाय रखी आहे त भले मूंखे बि पघर निकिरे, तव्हांखे अहसास थिए त पखो हले थो पर पोइ बि पघर आहे, माना हेॾे बि कुझु जोश ज़रूर आहे। अज़ीज़ान मन, अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो उहे शख्स जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया वया हन उहे हमेशह जे लाइ ज़िंदगी उन्हनि खे मां अल्लाह ॾेई छॾी आहे। उहे ज़िंदहनि केर ज़िंदहनि चयो जेके अल्लाह जे राह में कुर्बान कया वया उन्हनि खे छा चइबो आहे? चओ उन्हनि खे शहीद चइबो आहे। जॾहिं शहीद ज़िंदा, ॿुधाए सिद्दीक़ जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं सिद्दीक़ ज़िंदा त नबी जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं नबी ज़िंदा त इमामुल अंबिया ला तुंहिंजो छा ख़्याल आहे?
मुखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सजण साईं जे फ़कीर खे वधण दे। अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून, अल्लाह फरमायो खाइन था रिज़्क़ रोज़ी पंहिंजे रब वटि। अल्लाह ईअं कोन चयो त ज़मीन ते, अल्लाह ईअं कोन चयो आसमान ते, अल्लाह ईअं कोन चयो क़ब्र में, अल्लाह ईअं ते, अल्लाह पंहिंजे रब वटि चयो कंहिं वटि, पंहिंजे रब वटि। हाणे थधो थी मूंखे जवाब ॾे, पंहिंजे रब वटि रिज़्क़ खाइन था। ॿुधा काइनात जे अंदर उहा कहिड़ी जाइ आहे जिथे रब मौजूद न आहे।